नाज़रीन, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ताज़े बयान में थर जे आवाम सां मुहबत जो इज़हार कंदे अज़ीम आलीशान जलसो मुनक़द करण ते जियालनि खे ख़राज तहसीन पेश कयो आहे। संदसि चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल करे थर जे अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। थर जे अवाम पंहिंजी भेण खे नाहे विसारियो। कुझु माण्हू इक़्तिदार जे लाइ इतिहाद ठाहींदा आहिनि, पर असांजे लाइ अवाम ई काफ़ी आहे। पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त असांजे ख़िलाफ़ माज़ी में बि ठहंदा रहिया आहिनि, पर असांखे उनजी का परवाह न आहे। जारी कयल पंहिंजे बयान में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी थर जी अवाम सां मुहबत इज़हार कंदे अज़ीम आलीशान जलसो मुनक़द करण ते जारियुनि खे ख़राज तहसीन पेश कयो आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बिलावल भुट्टो जो शानदार इस्तक़बाल करे थर जी अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। संदसि चवणो हो त कुझु माण्हू इक़्तिदार जे लाइ इतिहाद ठाहींदा आहिनि, पर असांजे लाइ अवाम ई काफ़ी आहे। हिन चयो त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ माज़ी में बि ठहंदा रहिया आहिनि, पर असां उनजो मुक़ाबिलो कयो आहे। पीपल्स पार्टी आम चूंडुनि में भी कराची खां ख़ैबर पख्तूनख्वा ताईं कामयाबी हासिल कंदी।